लिखी व माइन वांगर हां मुंशियो पुट किथां अचियो मुखो रोज मुखे छींदो ही कोन के मौत दिखाई आज मौत मौत इन मुंशियो के मारबो या मरबो बस आज तो केदा कौन चद छोके तू मुखे सुनानी को तो आऊं कह रहा मुंशी आज तुझी खैर कोने तू मुखे अरे खे मुखे गोली हड़ दे तो कह दे हिंयर आऊं बताया तो बाबा सही बाबा सही मुझे छजे अरे बुढ़ापे जे पुट के समझा जेकी मथे मकदस कटिए दी दूदा बस ऐसा बस असी तुझो गोट छड़े हल्या भी दासी ताका बस खुदा मुखे छड़ फैसला बस और सिर्फ बड़े रो सजा फैसलो कदो जो कुछ कोन थींदो हेलो आकिबला पेरन दे हथ सजाद अली मला पियो ॻाल्हायां साईं कहिड़ा हालनि सभु ख़ैर आहे त्यार फरियाद ताला यार तो सैया हमारे पुट भी अपना ताला मेरा सीता आओ तो साईं नंगी दे दे नहीं दे ये वादल में है ना फरियाद ताला बा कह रहे हैं सही है खुश है बा खुश है तभी ठीक है आवाज जो खबर है अरे ऐसा खबर हो मेरी खैर छोकरा को पाण में बनी था मेरी थपा थोपी थी भैया सो उन लाइ तव्हां ॾे आयासीं साईं चंदा बिजान बड़ो छा ही मुझे मासूम छोकरे के चंबाया तो वफारा ने लूसी आयो रात वरी फैसलो कर हक फैसलो कया भाई चाचे खमीस यारो छोरो वही लूसी तो लगे अदा हूं ई चवंदा न गरीब मई टरड़ो ई ॿई ॻाल्हियूं हिन में असां ॾिठियूं आहिनि विदा वारे छोकरे जो हुई थोड़ी शिकायत ईंदियूं रहंदियूं ऐं साईं वारनि जी त सॼो ॻोठ साख ॾींदो इन जे करे तवारे छोकिरे ते 10,000 ॾंड साईं जे छोकिरे खां पहिरें पई बशकाईंदो अड़े उथ ही नथो वॾे राज़र मूंखे माफ़ कजो बस ठीक है तव्हां वञी सघो था हाणे भाउ उथो वडेरा ओ हलो इधर अबे हो कीअं कुकड़ बकर चायूं शायूं छा ईअं कीअं था वञो ना बस यारो यारी हलो दा ठीकु आहे बस ठीकु आहे